अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवांखे वेलकम कना थी हैदराबाद स्टूडियो यूट्यूब चैनल ते। जी दोस्तों, अॼु ही व्लॉग अहिड़ो ज़बरदस्त थियण वारो आहे। अॼु हिकिड़ो प्रोग्राम बि आहे, उते सनम मारवी बचे बि ऐं फिज़ा मारवी ग्रुप जो ई इवेंट आहे। उनजी फ़नकारनि खे धाॻो ॿधण जी रस्म चवंदा आहिनि, माना धाॻो रस्म ॿधण ते हिकिड़ो इवेंट रखियो वियो आहे। सनम मारवी फिज़ा मारवी ग्रुप खे धाॻो ॿधंदी, उहो इवेंट आहे। उन इवेंट में असां त वियासीं, पर हींअर हाल में माण्हू वग़ैरह कोन, त आया आहियूं कंहिं होटल ते चांहि वग़ैरह पीअण। त होटल जो हिकिड़ो दोस्त असांखे मिलियो, इरफ़ान भाउ, चई यार तव्हांखे मूं कैमरा वैमरा ॾिठो न, ऐं हिकिड़ो गानो ॿुधाइण थो चाहियां उर्स चांडे मां। मुंहिंजो को मसइलो कोन्हे, उर्स चांडे असां ॿुधंदासीं गानो, तव्हां असांखे ॿुधायो। अचो तव्हां गानो ॿुधूं। उर्स चांडे वाह कलाम चवां थो। यो गरीबणो घर लॾे कल 6 बजे दारे, कटे काटो ककड़ा पटे पंहिंजा पकड़ा, रोडो ठीर वंदे वया कई राज रोवारे। ॿियो गरीबणो घर लॾे कल 6 बजे दारे, कणे काटो ककड़ा पटे पंहिंजा पकड़ा, रोडो ठीर वंदे वया कई राज रोवारे। ॿियो गरीबणो घर लॾे कल 6 बजे दारे। अस्सलाम वालेकुम बाबा, बस शुक्रिया। ॿियो कहिड़ो मिड़ई कोन को ॿुधाओ बस। कींजर ते कई जोड़ा घुमन था, हथ में अतड़ो ॾेई हलनि था, मौसम ॾाढी प्यारी आहे, कींजर ते कोनो घर ठाहे, दिलि थी चवे दिलि जानी हो मुंहिंजा जान, अलिया ॿई कींजर हलो। उमराणी जो रात के अंधेरे में जब किसी हसीना के गोरे गोरे हाथों पे चूड़ियाँ खनकती है, चूड़ियाँ खनकती है। बस महिरबानी। अदा इहो असांजो इरफ़ान भाउ जीअं पंहिंजे ख़्याल जो ज़ाहिर कयो। इरफ़ान भाई, असां तव्हांजी वीडियो हलाए कंदासीं सोशल मीडिया ते, अलाह तव्हांखे ख़ुशि करे। अदा ओके आहे।